ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्त कुरान मजीद मां तव्हांजे साम्हूं कुछ आयतूं बयान कयूं। पहिरीं आयत में अल्लाह फरमाए थो सूरतुर रहमान कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वज्हु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो, हिन दुनिया के फना थियणो आहे। हिन दुनिया में काई भी कौम कोई भी शहर कुछ भी न रहंदो, सब कुछ फना थींदो। पूरी दुनिया के अंदर जेको भी आहे सब ख़त्म थींदो। आसमाननि में आहे को ख़त्म थींदो, ज़मीन जे अंदर आहे ख़त्म थींदो, दुनिया जे विच में आहे कहिड़ी भी शइ आहे सभिनि खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। वरी अल्लाह फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर एक साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हिन दुनिया में जेको भी साह वारो आहे, जेको भी जानदार आहे, उनखे मौत जो ज़ाइक़ो ज़रूर चखबो। उहा कहिड़ी जॻह आहे जंहिंखे मलिकुल मौत खां तव्हां बची था सघो? उहा कहिड़ी जॻह आहे जंहिंखां तव्हां मौत खे जवाबु ॾेई सघो था? उहो कहिड़ो माण्हू आहे मुंहिंजे साम्हूं अची अचो जेको अल्लाह जे मौत जो इनकारी थींदो, जेको क़बर में वञण खां इनकारी थींदो? ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो, कोई इंसान अहिड़ो हुयो न थींदो, न कोई अॻिते पैदा थींदो। मौत हर कंहिं ते ईंदो। मौत त ग़रीब ते बि ईंदो, मौत अमीर ते बि ईंदो, मौत बीमार ते बि ईंदो, मौत सेहतमंद ते बि ईंदो, मौत बादशाह ते बि ईंदो, मौत वज़ीर ते बि ईंदो, मौत हुक्मरान ते बि ईंदो, मौत क़ौम ते बि ईंदो। मौत खां कोई भी न बची सघंदो। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वज्हु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। दुनिया में जेको भी भांडो ठहियो आहे, जेका भी शइ थी आहे, सभु कंहिंखे फना थियणो आहे। हिन दुनिया में हिकिड़ी शइ रहंदी अल्लाह जी ज़ात। हिन दुनिया में अल्लाह जी ज़ात रहंदी, बाक़ी सभिनि खे फना थियणो आहे, सभिनि खे ख़त्म थियणो आहे, सभिनि खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। तोखे मथे जो सूरु पवंदो आहे पोइ बि तूं दाऊं कंदो आहे, तोखे टंगुनि जो सूरु पवंदो आहे पोइ बि भविष्य में हली न सघंदो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो, जॾहिं पेट में सूरु पवंदो आहे तव्हांखे छा लॻंदो आहे? ॼण छुरी पेट ते थी हले। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त, असां मथे जो सूरु सही नथा सघूं, टंगुनि जो सूरु सही कोन था सघूं, पेट जो सूरु सही कोन था सघूं। मौत ईंदो पोइ त असांखे कीअं सहंदासीं? जहन्नम जी बाहि असां कीअं सहंदासीं? जो असां अॼु सियारे जी मौसम आहे, बाहि वरे बि ॾाढी थी। अल्लाह जो कसम, टांडो खणी हथ ते रख, तुंहिंजो हथ खे तकलीफ़ थींदी। हेॾी सर्दी लॻी पई आहे, बाहि ॾाढी थी वञे, पोइ बि टांडो बर्दाश्त हथ ते न आहे। तूं कॾहिं अकेला में इहा सोच त बाहि छा हूंदी? जेको दुनिया जी हिकिड़ी चिंग, जेके जन्म जी बाहि 70 चिंगनि खां वधीक हूंदी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो, अॼु जेको असां रस्तो अख़्तियार कयो आहे जहन्नम जी तरफ़ थो वञे। नमाज़ असां मां वई, क़ुरान जी तिलावत वई, माण्हू खे माफ़ करण वई, माण्हू खां माफ़ियूं वठण में असांखे शर्म न अचे। जेकॾहिं तव्हां कंहिंखे गारियूं ॾिनियूं, तव्हां कंहिंखे ॾुखायो आहे, या तव्हां जेकॾहिं कंहिंजी दिलि दुखी आहे त हुनखे महिरबानी करे हुनखे माफ़ कयो, उनखां माफ़ी वठो, उहो माफ़ करे छॾींदो। जेकॾहिं तव्हांखे कंहिं ॻाल्हि ॾिनी आहे, जेकॾहिं तव्हांखे कंहिं कुझु चयो आहे, जेकॾहिं तव्हांजी दिलि कंहिंजे करे तव्हांजी दिलि दुखी आहे त राति जो सुम्हण खां पहिरियां सभिनी खे माफ़ करे सुम्हो।
खुलिकल इंसान ज़ईफ़ा, तू चाहे तो कुछ भी नहीं, तू कमज़ोर इंसान, तू कमज़ोर आई निकरे रात जो सुमरा पिया कि मैं माफ़ कयो तो या अल्लाह मुझी दिल हसद का पाका जंहिंजे करे मुझी दिल दुखिया मां उनखे माफ़ करे छॾियो या अल्लाह जेकर मुझी मुंह कंहिंखे घटि वधि ॻाल्हायो मूंसां जहिड़ा मुझी हिन काई शिकायत न आहे मूंखे बि तूं माफ़ कर तुझे रज़ा ख़ातिर तुझे अल्लाह जे रसूल ख़ातिर दीन जे ख़ातिर तुझी रज़ा ख़ातिर तुझे रसूल जे ख़ातिर तुझे दीन जे ख़ातिर मुझे माफ़ करे छॾियो माफ़ीअ जी एॾी वॾी फ़ज़ीलत आहे हिकिड़ो साबिया नबी माफ़ीअ जी फ़ज़ीलत ॿुधे थो राति जो सुम्हे थो सभिनी खे माफ़ करे थो सुम्हे ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो जॾहिं सुबुह थिए थी नबी साईं फरमायो तव्हां सभिनि खां ही नेकिन में मारियो हुयो जॾहिं राति थी उहे साबी नमाज़ पढ़ण ते ज़ोर था कनि उहे साबी क़ुरान पढ़ण ते ज़ोर था कनि नफ़िल था पढ़नि नमाज़ूं था पढ़नि ज़िक्र अज़कार में रातूं था गुज़ारनि उहे एॾी कोशिशि था कनि त हिन साबिअ खां असां नेकिन में दर्जनि में बुलंद थियूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो ॿिए ॾींहं ते नबी साईं फरमायो तव्हां सभिनि खे नेकिन में मारे वियो जॾहिं ॿी राति थी जॾहिं राति थी वरी हे निमाज़नि ते क़ुरान ते नफ़िलनि ते ज़िक्र अज़कार ते ज़ोर था ॾियनि असां हिन खां नेकिन में खटी वञूं लेकिन वो रात जो सुम्हे तो सभिनी खे माफ़ करे तो सुम्हे सभिनी खे वो माफ़ करे तो सुम्हे जॾहिं टे ॾींहं ते नबी साईं फरमायो तव्हां सभिनि खे नेकिन में मारे वियो त साहबी परेशान थिया अहिड़ो कहिड़ो अमल आहे हिन जो असां सॼी राति नमाज़ूं पढ़ूं था असां सॼी राति क़ुरान जो दौरो कयूं था तिलावत ते ज़ोर था ॾियूं ज़िक्र अज़कार था कयूं नफ़िल था पढ़ूं नमाज़ूं था पढ़ूं इन जो अहिड़ो कहिड़ो अमल आहे जो हिन असां खां अमलनि में खती थो वञे असांखे दर्जनि में मारियो थो वञे हो हुनखे साहबी वकोड़िया चो तरफ़ थी यार तुंहिंजो अमल कहिड़ो आहे जो नबी साईं फरमायो हिननि सभिनि खां तुंहिंजूं नेकियूं मथे थियूं पियूं वञनि रोज़ तूं असां खां खतियो पियो वञी रोज़ तूं असांखे मारियो पियो वञी अहिड़ो कहिड़ो तुंहिंजो अमल आहे चई न यार बसि ईअं चई न यार तुंहिंजो कोठो अमल आहे जेको तूं लिकाईं थो जेको जंहिंजे करे तोखे एॾी वॾी अज़मत थी मिले एॾो वॾियूं नेकियूं एॾो वॾो दर्जो बुलंद थो थिए चए थो जॾहिं खां नबी साईं खां माफ़ीअ जी फ़ज़ीलत ॿुधी आहे राति जो सुम्हंदो आहे त सभिनि खे माफ़ करे सुम्हंदो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त उहे साहबी भॼना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आया चवनि था साईं सॼी राति असां नमाज़ूं पढ़ूं था सॼी राति असां क़ुरान जी तिलावत ते ज़ोर था ॾियूं सॼी राति असां ज़िक्र अज़कार में था गुज़ारियूं सॼी राति असां नफ़िलनि निमाज़ुनि में था गुज़ारियूं पोइ बि असांखे ही नेकिन में होए मारियो थो वञे माफ़ीअ जी छा एॾी फ़ज़ीलत आहे या रसूल अल्लाह माफ़ीअ जी फ़ज़ीलत ॿुधायो ओ मुंहिंजे साईं फरमायो नमाज़ बि वॾी फ़ज़ीलत आहे क़ुरान बि वॾी फ़ज़ीलत आहे नफ़िल पढ़ण बि वॾी फ़ज़ीलत तहज्जुद नमाज़ूं राति जा ज़िक्र अज़कार बि वॾी फ़ज़ीलत आहे लेकिन माफ़ी बि नमाज़ खां वधीक माफ़ीअ जो जेको दर्जो आहे माफ़ी जेको अमल आहे नमाज़ खां वधीक आहे क़ुरान खां वधीक आहे ज़िक्र अज़कार खां वधीक आहे नफ़िल खां वधीक आहे तहज्जुदनि खां वधीक आहे इन माफ़ीअ जो एॾो वॾो दर्जो आहे तव्हां सॼी राति नमाज़ूं था पढ़ो तव्हां सॼी राति क़ुरान ते ज़ोर था ॾियो तव्हां सॼी राति नमाज़ूं नफ़िल था पढ़ो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो माफ़ीअ जी केॾी वॾी फ़ज़ीलत हुई जो मां राति जो नमाज़ूं बि न पढ़ राति जो तहज्जुद नफ़िल बि न पढ़ राति जो क़ुरान बि न पढ़ ईशा जी नमाज़ पढ़ 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी कर राति जी नमाज़ पढ़ी पंहिंजे बिस्तर ते सुम्ही सभिनि खे माफ़ करे सुम्ह त तुंहिंजा ॿेड़ा ई पार थी वेंदा
असां केड़ा कमज़ोर इंसान ख़ुलिक़ल इंसान ज़ईफ़ा तू छाहीं तो कुछ भी नहीं तू कमज़ोर जेकर तोगा मथे में सूर पवंदो आहे दांव कंदो आहे माउ जो बीमारी असांखे मारे छॾियो माउ जी नाफ़रमानी माँ के उफ़ भी न चइजां माँ के उफ़ न चइजां अॼु के ज़माने में ॾिसो माँ त माउ आहे जंहिंखे मां न आहे क़दुरु मां जो उन खां पुछो अल्लाह त फरमायो आहे माँ के उफ़ भी न चइजो अॼु माण्हू मुसलमान माँ के गालियूं था ॾियनि माँ के पादर था हणनि माँ खे चंबारनि मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मेरी माँ जो कदर कयो मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तूर सीना जबल ते ईंदो हुयो जॾहिं वरी अल्लाह ॿिए दफ़े अल्लाह तबारक व तआला हुनखे चयो मूसा हाणे पंहिंजो पाण खे संभालींदो कर हाणे पंहिंजो हाणे ख़्याल साईंदो कर तूर सीना जबल ते ओ तो ये मूसा अलैहिस्सलाम चयो या अल्लाह चो भला असांखे ईंदा चो अल्लाह साईं फरमायो मूसा जॾहिं तुंहिंजी वालदा ज़िंदा हुई तूर सीना जबल ते ईंदो हुयो तोखां पोयां दुआऊं कंदी हुई मां अल्लाह फरमाया तो हाणे तुंहिंजी वालदा जो इंतकाल थी चुको आहे हाणे दुआनि जो दरवाज़ो बंदि हाणे संभाले ईंदो कर ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मुंहिंजा बुज़ुर्गो माउ घर में आ तव्हांजे घर में दुआनि जो दर खुलियल आहे पीउ घर में आ तव्हांजे दुआनि जो दर खुलियल आहे काॾे था वञो ॿियनि ॾे काॾूं ॿियनि दुआऊं वठंदा वञो काॾे मौलवी साहिबनि ॾे था वञो अल्लाह जी ज़ात जो कसम जेकर तव्हांजी मां ज़िंदा आहे त उन खां दुआऊं करो छो त उनजी दुआ अर्शन ताईं पहुचंदी आहे हिकिड़ो वाक़ियो यादि अची मूसा कलीमुल्लाह फरमायो या अल्लाह जन्नत जो मुंहिंजा साथी केरु थींदो अल्लाह तबारक व तआला मूसा कलीमुल्लाह खे फरमायो जन्नत में तुंहिंजो जेको साथी थींदो उहो कासाई थींदो जेको सॼो ॾींहुं गोश्त खपाईंदो आहे मूसा अलैहिस्सलाम हैरान थियो मूसा अलैहिस्सलाम अजब में अची वियो हैरत में अची वियो जन्नत में मुंहिंजो दोस्त कासाई कीअं थो थी सघे मां कलीमुल्लाह मुंहिंजो जन्नत जो दोस्त कासाई कीअं अल्लाह फरमाया फलाणे इलाइक़े में फलाणे बाज़ार में कमु कंदो आहे वञो ते तूं हुनजा पंहिंजे साथीअ जन्नत साथीअ जा अमल ॾिसी अचु मूसा अलैहिस्सलाम जॾहिं हिन जे इलाइक़े में आयो जॾहिं हिन जे वेझो आयो जॾहिं लिकी छपी ॾिसे थो त उहो हुनजो दोस्त जेको कासाई हुयो गोश्त खपाए पियो कई माण्हू अचनि पिया अल्लाह जे नाले ते वठनि किन खे अल्लाह जे नाले ते ॾे थो किन खे त ख़ाली मुताए छॾियो बहरहाल का ख़ासि यकीन नज़र न आई ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो माउ जो शांति ॿुधजां माउ जी दुआ जो असरु ॿुधजां जॾहिं मूसा अलैहिस्सलाम शांति थी हुनजे वियो चई यार अॼु मां तुंहिंजो दोस्त आहियां अॼु मां तुंहिंजो महिमान आहियां छा तूं मुंहिंजी महिमान नवाज़ी खे क़बूल कंदे चई यार मां त ख़ुशि नसीब आहे जो तूं मुंहिंजो महिमान थियो आहे न त कंहिंजा महिमान चोर हूंदा आहिनि कंहिंजा महिमान लुटेरा डाकू हूंदा आहिनि कंहिंजा महिमान खून जा कातिल हूंदा आहिनि मां वॾो ख़ुशि नसीब आहियां जो तूं मुंहिंजो नबी महिमान थी आयो आहे जॾहिं घर विया मूसा अलैहिस्सलाम खे घर वठी वियो ही जेको कासाई हुयो पंहिंजे हथनि सां भाॼी तयारु कयईं मानी तयारु कयईं जॾहिं खणी थो वञे बच्चा रोअनि था बाबा असांखे ॾे हो चए थो हाली पुट हाली मुंहिंजो औलादो बीहो हाली मां पंहिंजी माउ जो ख़िदमत करे अचां हू जॾहिं माउ जे वेझो हुयो हिकिड़ी मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त हिकिड़ी औरत हुई जेका सुती पई हुई उनखे सहारो बि ॾे थो उनखे टेक बि ॾे थो उनखे उथारे उनखे मानी जा गिणा पंहिंजे हथनि सां खणी उनखे खाराए थो
जॾहिं हथनि मानी भञी हुनखे खाराए थो जॾहिं मानी खाराए जॾहिं मानी खाराए आख़िरि में फारिग थी थो वञे त उहा औरत हुई जेका उनजी अमर हुई उन ज़बान में कुझु लफ़्ज़ ॻाल्हाया उनजी ज़बात छो चुड़ियो मूसा अलैहिस्सलाम तो फरमाए मां पढ़े हुयुसि मां इहे जुमिला ॿुधी न सघियसि मां उनखे हेॾे सां कयो हेॾे ता या केरा या तोखे छा पई चए जे यार ये मुंहिंजी अमर 89 साल जी थी वई आहे जॾहिं खां ख़िदमत शुरू कया दुआ जा जुमिला बि रोज़ाना साॻिया ई ॾींदी आहे तुंहिंजी अम्मा तोखे छा चवंदी आहे मुंहिंजा यार जॾहिं खां ख़िदमत शुरू कया मुंहिंजी अम्मा मूंखे चवंदी आहे मानी ख़िदमत कंदो आहियां रात जो उनखे निंड न ईंदी आहे मां उनजी खटियल वेही उन कचहरी कंदो आहियां पोइ तोखे कहिड़ी दुआ ॾींदी आहे मूसा कलीमुल्लाह खे थो ॿुधाए चए तो यार जॾहिं खां ख़िदमत शुरू कई आहे जॾहिं खां ख़िदमत शुरू कई आहे दुआ जा ॿ जुमिला साॻिया ई ॾींदी आहे छा चवंदी आहे यार चवंदी आहे त अल्लाह तोखे जन्नत में मूसा कलीमुल्लाह सां दोस्त बणाए जन्नत में मूसा कलीमुल्लाह सां अल्लाह तोखे दोस्त बणाए ओ चए तो मुंहिंजा यार तोखे मुबारक हुजे मां मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो ऐलान थी चुको आहे त जन्नत में तूं कासां मूं कलीमुल्लाह सां गॾु दोस्त आहीं ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मां जी केॾी वॾी अज़मत आहे मां जो शान आहे अल्लाह जे वास्ते पंहिंजी मां जी इज़त कयो मां जो क़दुरु उन्हनि खां पुछो जंहिंजी मां जो इंतकाल थी चुको आहे जंहिंजी मां ज़िंदा आहे जंहिंजो पीउ ज़िंदा आहे उनजे घर में ॼण त दुआनि जो दरवाज़ो खुलियल आहे न वञो ॿियनि माण्हुनि ॾे छॾियो ॿियनि माण्हुनि खां दुआऊं वठणु तव्हांजे घर में जॾहिं दुआनि जो दरवाज़ो खुलियल आहे जो कासाई खे दुआ जे लाइ जन्नत जो दोस्त मूसा कलीमुल्लाह सां बणाए सघे थी छा असांजी मां असांजी दुआ असांजी छा मां जी दुआ असांखे कामयाबु न करे सघंदी छा पीउ जी दुआ असांखे कामयाबु न करे सघंदी तव्हांजी भुल आहे मां जी दुआ जो वॾो असरु थींदो आहे मां जी दुआ असांखे कामयाबु कराईंदी पीउ जी दुआ असांखे कामयाबु कराईंदी मां तव्हांखे मेड़ खणी आयो आहियां महिरबानी करे पंहिंजे अबे अम्मा खां दुआऊं वठो उहे जॾहिं पोया अथनि त उन्हनि जी ख़िदमत कयो अल्लाह तबारक व तआला खां दुआ त मूंखे वांखे पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।